अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां आहियो त समीर जमाल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा तो वारस आज़ाद थी चुको आहे ऐं ओठो ऐं कमाल ड्रेस हाकिम खान हाणे वारस खे पढ़ाईंदा ऐं वारस खे ईअं चवंदा तूं रेस गफ़ार खान खे मारे छॾ त असां रबन ऐं मीरा खे आज़ादु कंदासूं, पर वारस ईअं कॾहिं बि कोन कंदो। ऐं ओठो ऐं कमाल खान ड्रेस हाकिम खान खे ईअं चवंदा त तूं वारस खे मारे छॾी आहे, उनखे ज़िंदा न छॾी आहे। ओठो ऐं कमाल खान इहो ई चाहींदा ऐं रेस गफ़ार खान मुहब खे सम्झाईंदो, मुहब खे ईअं चवंदो त तूं शैताननि सां गॾु न थी ऐं रेस हाकिम खान खे बि चओ शैताननि सां गॾु न थिए, पर रेस हाकिम खान मुहब जो चवणु कोन कंदो ऐं शैताननि सां हाणे गॾु थी चुको आहे ऐं हाणे रबन जल्द जल्द आज़ाद थी वेंदो। हू रेस हाकिम खान जे नौकर खे मारे ऐं हुतां आज़ाद थी वेंदो जल्द। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।